नवाज न्यूज़ में भलीकार आमया संजहा सैयद हल्ला से हेडलाइंस तरह। अफगान सफ़ीर जी धी वारो मामलो अगवा पर पाकिस्तान के बदनाम करण जी साज़िश है। असां अफगान सफ़ीर जी धी जे अगवा जो पर्चो ॾिनो आहे। अफगान सफ़ीर जी धी जो हिते हुजणु ज़रूरी आहे ऐं चाहियूं था त अफगान सफ़ीर पाण बि जाच जो हिस्सो बणिजे। पाकिस्तान ख़िलाफ़ अणएलानियल हाइब्रिड जंग शुरू थी चुकी आहे ऐं ईंदड़ ॾींहं में हाइब्रिड वार तेज़ थींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जूं रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म इमरान खान अगस्त का सिंध में सियासी जलसा करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियुनि मूजिब जलसनि दौरान वॾियुनि शख़्सियतुनि पारां तहरीक इंसाफ़ में शमूलियत इख्तियार करण जो इम्कान। पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ सियासी क़ुवतुनि सां मुलाक़ातुनि ऐं उन्हनि खे गॾु मिलाइण बि सिंध प्लान जो हिस्सो हूंदो। वज़ीर आज़म सिंध जे दौरे जे हवाले सां ईद खां पोइ हिकु ॿियो इजलास घुराईंदो जंहिंमें सिंध प्लान खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। सऊदी अरब समेत दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि में ईद उल अज़हा मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। पाकिस्तान में सुभाणे ईद मल्हाई वेंदी। ॿार पिणनि ते क़ुर्बानी जा जानवर ख़रीदण लाइ शहरियुनि जी पीउ ख़रीदारनि पारां महांगाई ऐं मालबंदनि पारां अघु घटि मिलण जूं दाहूं। कराची के कमिश्नर ॿिनि महीननि लाइ समुंड किनारे वहिंजण ते पाबंदी लागू करे छॾी। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो आहे त मानसून बरसातुनि दौरान समुंड में चाड़ खे नज़र में रखंदे 15 सेप्टेम्बर ताईं पाबंदी लॻाई वई आहे। कमिश्नर जो नवीद शेख जो चवणु आहे त शहरी समुंड किनारे वञण खां पासो कनि। पाबंदी जो मक़सदु समुंड में बुॾण जी कंहिं बि अणवंटल वाक़े खां जेसिताईं आबादी जो वॾो हिसो कोरोना वैक्सीन नथो लॻाए पाबंदियूं अणतर आहिनि। काल पहिरियों भेरो पाकिस्तान में हिकु ॾींहुं में 6 लख खां वधीक वैक्सीनेशन कई वई। वैक्सीनेशन जो वधंदड़ अंग हौसला अफ़ज़ाई आहे पर उनमें तेज़ी आणणु ज़रूरी आहे त जी समूरियुनि समाजी ऐं मुआशी पाबंदियूं ख़त्म करे सघजनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो बयान। पाकिस्तान में कोरोना के 37 मरीज़ फौत। 2145 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिब कोरोना के फौतुनि जो अंग 22,848 थी वियो। मजमूई केसिस जो अंग 9,98,872 ताईं पहुची वियो। हाकारी शरह 5.25% रही। बांदी भरिसां ॿिनि कारुनि में आम्हूं साम्हूं टक्कर। 3 ॼणा फौत, 5 ॼणा ज़ख़्मी। फौतुनि में रोहिड़ी वासी वासिफ सरोही, आरिफ सरोही, टंडो आदम वासी एतर अली शामिल। ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो वियो। सिजावल भरिसां ॻोठ बच्चू सहतो में करंट लॻण सबबि पीउ पुटु फौत थी विया। नौजवान सफ़र सहतो खे बिजली ठाहींदे करंट लॻो। नौजवान खे बचाईंदे संदसि पीउ जाफ़र बि फौत थी वियो। घर में कोहराम मची वियो। बलूचिस्तान के दुखीवारे इलाइक़े में पुट हथां माउ ऐं पीउ क़तल। पुलिस मूजिब मार्जी बैलन में बास मोमन शेख ऐं संदसि ज़ाल शामिल। लेविस मूजिब जवाबदार ईद जा कपड़ा न वठी ॾियण तां पंहिंजी माउ ऐं पीउ खे क़तल कयो।